सुप्रीम कोर्ट के हुक्म ते सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ क़त्ल केस जी FIR दाख़िल कई वई आहे। ज़रियन मूजिब FIR इस्लामाबाद जे थाणे रमना में दाख़िल कई वई। पुलिस मूजिब FIR में 3 ॼणनि खे नामज़द कयो वियो। पुलिस ज़रियन मूजिब खुर्रम, वक़ार अहमद ऐं तारिक अहमद के केस में नामज़द कयो वियो आहे। ही अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ क़त्ल केस जी FIR दाख़िल कई वई आहे। ज़रियन मूजिब FIR इस्लामाबाद जे थाणे रमना में दाख़िल कई वई। पुलिस मूजिब FIR में 3 ॼणनि खे नामज़द कयो वियो। पुलिस ज़रियन मूजिब खुर्रम, वक़ार अहमद ऐं तारिक अहमद के केस में नामज़द कयो वियो आहे। ही अहम अपडेट तव्हां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ क़त्ल केस जी FIR दाख़िल कई वई आहे। ज़रियन मूजिब FIR इस्लामाबाद जे थाणे रमना में दाख़िल कई वई। पुलिस मूजिब FIR में 3 ॼणनि खे नामज़द कयो वियो। पुलिस ज़रियन मूजिब खुर्रम, वक़ार अहमद ऐं तारिक अहमद के केस में नामज़द कयो वियो। इंतहाई अहम अपडेट्स तव्हांखे ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ क़त्ल केस जी FIR दाख़िल कई वई आहे। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ क़त्ल केस जी FIR दाख़िल कई वई आहे। ज़रियन मूजिब FIR इस्लामाबाद जे थाणे रमना में दाख़िल कई वई। पुलिस मूजिब FIR में 3 ॼणनि खे नामज़द कयो वियो। पुलिस ज़रियन मूजिब खुर्रम, वक़ार अहमद ऐं तारिक अहमद के केस में नामज़द कयो वियो। इंतहाई अहम अपडेट्स का नाज़रीन अवांखे अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते सहाफ़ी एंकर पर्सन अरशद शरीफ क़त्ल केस जी FIR दाख़िल कई वई आहे। ज़रियन मूजिब FIR इस्लामाबाद जे थाणे रमना में दाख़िल कई वई। पुलिस मूजिब FIR में 3 ॼणनि खे नामज़द कयो वियो। पुलिस ज़रियन मूजिब खुर्रम, वक़ार अहमद ऐं तारिक अहमद के केस में नामज़द कयो वियो आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ गोहर गांगरो सां। गोहर, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। ॿुधाए पियो वञे त FIR दाख़िल कई वई आहे। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान अॼु इंतहाई इंतजामिया ते इदारनि ते जंहिंखां रिपोर्ट तलब कई हुई उन ते इंतहाई बरहमी जो इज़हार कयो ऐं चयो त FIR दाख़िल कयो ऐं FIR दाख़िल थियण खां सवाइ जेका तहक़ीक़ आहे उहा कीअं थी सघे थी। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान अॼु सख़्तीअ सां FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। उन बैदि अॼु इस्लामाबाद रमना थाणे ते FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंमें 3 मुलज़िमनि खे नामज़द कयो वियो आहे ऐं जंहिंमें ॼाणायो वियो आहे त FIR बुनियादी तौर ते जेका आहे उहा FIR कटिजी चुकी आहे। तहक़ीक़ात जारी आहे ऐं हाणे इन FIR जे रोशनीअ में तहक़ीक़ात खे अॻिते वधायो वेंदो। जी ठीकु आहे गोहर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।